Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. पंजाब के मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ानी वसकारा ऐं हादसनि ऐं वाक़िअनि में 14 ॼणा फ़ौत 50 खां वधीक ज़ख़्मी। इस्लामाबाद में तेज़ आंधारी सां बरसाति ऐं ॻड़ो। रावलपिंडीअ में रेन एमरजेंसी लागू। लाहौर में तूफ़ान खां पोइ बरसाति, केतिरा ई वण पाणा पटिजी विया। बिजली फ़राहमी मुअत्तल। मौसमियात खाते पारां अॼु बि तेज़ हवा सां बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त कुझु हंधनि ते तेज़ बरसाति सां गॾु ॻड़ो बि पइजी सघे थो। वज़ीर आज़म अॼु 30 मई खां मुख़्तलिफ़ मई जा दौरा कंदो। परले वज़ार जे तर्जुमान मूजिबि वज़ीर आज़म तुर्किया, ईरान, अज़रबैजान ऐं ताजिकिस्तान जो दौरो करे दोस्त मुल्कनि जी क़यादत सां ॿितरफ़नि ऐं आलमी मामलनि ते ॻाल्हियूं कंदो। वज़ीर आज़म भारत सां छिकताइण दौरान हिमायत ते दोस्त मुल्कनि जा थोरा मञींदो। वज़ीर आज़म 29 ऐं 30 मई ते ताजिकिस्तान में आलमी ग्लेशियर्स कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। दौरे दौरान गॾियल लाॻापन ऐं ख़िते जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। PSL 10 जो फाइनल अॼु थींदो। लाहौर कलंदर्स ऐं कोयटा ग्लेडिएटर्स विचर में सख़्त मुक़ाबले जो इम्कान। लाहौर में तेज़ बरसाति ऐं तूफ़ान सबबि प्रैक्टिस सेशन मुलतवी कयो वियो हो। सदर आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद खां लाहौर पहुची वियो। PSL फाइनल में शिरकत करण जो इम्कान। लखी गुलाम शाह भरिसां 2 ॼणनि जा गोलियूं लॻल लाश हथ। सखर शिकारपुर रोड पीर ज़ुबैर वटां अब्दुल वहाब उर्फ़ घोड़ो जागीराणी ऐं बहराम मलिक जा गोलियूं लॻल लाश मिलिया। पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तारी ॾोहारी करार ॾींदे मुक़ाबले में माण जी दावा करे छॾी। पुलिस जो चवणु आहे त 6 हथियारबंद पीर ज़ुबैर वटि फुर्जी नियत सां बीठल हुआ। पुलिस पहुची खेनि घेरे वरितो। मुक़ाबले दौरान अब्दुल वहाब जागीराणी ऐं बहराम मलिक मारिजी विया। 4 जवाबदार फ़रार थी विया। मारिजी वियल जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल हुआ। कश्मीर भरिसां नारीअ जो तशदुद थियल लाश हथ। ड्रखण स्कूल वारे इलाइक़े वासण आणण वारनि जी आलिया सूमरो जो घर मां तशदुद थियल लाश मिलियो। वारसनि जो नारीअ खे संग न ॾियण तां जवाबदार वाजिद सूमरो ऐं ॿियनि ते क़तल करण जो इल्ज़ाम। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पीयूष हमीर सूमरो चयो आहे त गुज़िरियल राति जवाबदार वाजिद सूमरो ऐं संदसि साथियुनि घर में दाख़िल थी धीउ आलिया सूमरो खे घुटा ॾेई क़तल करण बाद फ़रार थी विया। जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई पई वञे। ओबावड़ो में बदमनी 2 वाक़िअनि में 1 ॼणो क़तल ऐं 1 नौजवान अगवा। मुरीद शाख भरिसां गुडू लिंक रोड ते हथियारबंदनि जी कार ते फायरिंग। ड्राइवर आबिद हुसैन मारिजी वियो। पुलिस मूजिबि फुर्जी इरादे सां बीठल हथियारबंदनि कार खे रोकण जो इशारो ॾिनो। कार न बीहण ते हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि चौक सवेतरा जो रवासी ड्राइवर आबिद हुसैन मारिजी वियो। ॻोठ खंबड़ा में हथियारबंदनि जे घर ते चढ़ाई। फुरलुट बाद 1 नौजवान अगवा। वारसनि जो एहतजाज। ॻोठाणनि चयो आहे त 8 खां वधीक हथियारबंदनि घर में ॻड़ी क़ीमती सामान फुरलुट करण बाद नौजवान नादिर अली खंबड़ो खे अगवा करे विया। नोटिस वठी मुग़वी नौजवान खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। ऐं 60 मील भरिसां सिटारकी बैनर ते इरीगेशन अमले पारां हथरादू वाराबंदी करण ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाज। आबादगार अॻवाननि चयो आहे त सिटारकी बैनर ते हथरादू वाराबंदी कई वई आहे। फ़सुल सुकी तबाह थी रहिया आहिनि। फौरी तौरु हथरादू वाराबंदी ख़तमु करे पुछड़ीअ ताईं पाणी पहुचाइण जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार आहियां अब्दुल हकीम नारे जो हेडलाइन समां ॾिठियूं।